एसएसपी सांगल के एसएसपी सांगल के एसएसपी सांगल के एसएसपी सांगल के शाहिद उमरानी के शाहिद उमरानी के शाहिद उमरानी के कातिल उमरानी के शाहिद उमरानी के कातिल उमरानी के झंडा हेडा हेडा करे ना हेडा अज पूरी सिंध सरापा एहतजाजा अज सांगड़ जे शहीदन सा इंसाफ जे लाए पूरी सिंध पुकारे रही आ। सिंध में जे तरीक़े सां गरीबन सा मज़लूमन सा हारिन सा ज़ुल्म थी रहियो आहे, बेगुनाह मासूम ॿारनि ते नियाणियुनि ते हारियुनि ते गोलियूं हलायूं वयूं। सांगड़ में पचल ॻोठ में ख़ासि करे गरीबनि ते जिन जा 2 बेगुनाह माण्हू शहीद थी विया, 26 माण्हू हींअर बि ज़ख़्मी आहिनि। उन्हनि जो कातिल शाहिद इमरानी एसएसपी सांगड़ जे आशीर्वाद ते MNA-MP जे पनाहगान में आहे। असां अॼु सरापा एहतजाज आहियूं, मज़लूमनि सां गॾु आहियूं, सांगड़ जे शहीदनि सां गॾु आहियूं, उन्हनि जे वारसनि सां गॾु आहियूं जेके सांगड़ जा शहीद थिया आहिनि, जेके ग़रीब मज़लूम माण्हू सांगड़ जा आहिनि। उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ करे अॼु सिंध जे सभिनी प्रेस क्लबनि ते एहतजाज थी रहियो आहे। अॼु जा सान्यावंद माण्हू, सिविल सोसाइटियूं, सियासी समाजी वर्कर सभु जो सभु चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खां IG सिंध खां मुतालबो था कयूं त ज़ालिम कातिल शाहिद इमरानी जे सांगड़ में गरीब मज़लूमनि जो क़त्ल कयो आहे, जेके मिसकिन हारियाणियुनि खे ज़ख़्मी कयो आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि जे साथियुनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि खे पनाह ॾियण वारनि खे गिरफ़्तार कयो। ऐं जेको सांगड़ जो SSP आहे, जेको दुर बणियल आहे, तंहिंखे फौरी तौर हटायो वञे। अॼु हिन प्रेस क्लब में पहुचण जो मतिलबु आहे पूरी सिंध जे प्रेस क्लबनि में इहो अॼु मुतालबो थी रहियो आहे त ज़ालिमनि खे गिरफ़्तार कयो, कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शाहिद इमरानी जेको सांगड़ में गरीब मज़लूमनि जो कातिल आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु असां सभु गॾु थी रहिया आहियूं, अॼु एहतजाज करे रहिया आहियूं उन्हनि कातिलनि जे ख़िलाफ़। शाहिद उमरानी के SSP सांगड़ के SSP सांगड़ के शाहिद उमरानी के पुरज़ोर एहतजाज में सब खां पहिरियों त असां ख़ासि करे बिरादरीनि सां असांजी पूरी मेंबर कम्यूनिटी गॾु आहे। संदन उन्हनि सां थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां उन्हनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। जीअं त असांजे प्यारे भाउ याकूब ख़ासि करे चयो त आऊं अॼु हिन प्रेस क्लब जे अहिड़े एहतजाज जे तविज़ सां इहो असांजे सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर सही मुराद अली शाह सां या पुरज़ोर अपील थो करियां या मोदबाना गुज़ारिश थो करियां त शहदादपुर में थींदड़ हेॾे वॾे ज़ुल्म ख़ासि करे बिरादरीनि सां, जंहिंमें SSP सांगड़ खे हटाए करे ॿियो को ईमानदार ऑफिसर आणे ऐं उनजी पूरी तरह सां जांच करे, जांच करण खां पोयां जेके बि उन में जवाबदार मुलवस आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे जेसितलक ख़ासि करे बिरादरीनि सां उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो, असां इंशाअल्लाह हर प्रेस क्लब ते हर ॾींहुं इंशाअल्लाह एहतजाज कंदा रहंदासीं। मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त सिंध गवर्नमेंट इन वाक़िए जो सख़्तीअ सां नोटिस वठे ऐं ख़ासि करे बिरादरीनि सां थींदड़ ज़ुल्म जेके उन्हनि जा माण्हू शहीद थी विया आहिनि ऐं जेके ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे। शाहिद उमरानी के गिरफ़्तार कयो, शाहिद उमरानी के गिरफ़्तार कयो। अॼु जे हिन एहतजाज में असां सां कराची जमात इस्लामी जा अमीर बि असां सां हमदर्दी तौर ते मौजूदु आहिनि। असां पाकिस्तान ख़ासि करे हिदायत तरफ़ां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं कराची जे अमीर जमात इस्लामी सां गुज़ारिश थो कयां त हू बि अचनि ख़िताब कनि। जमात इस्लामी ख़ासि करे बिरादरी सां गॾु आहे। इंशाअल्लाह कातिलनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी ऐं ख़ासि करे बिरादरीनि सां भरपूर ताउन कंदी। असांजो अमीर जमात इस्लामी ज़िला एयरपोर्ट बली
जो अमीर जनाब तौफीकुद्दीन सिद्दीक साहब का कौमी असेंबली जो उम्मीदवार तो असां खिताब कंदो। जाहिद इमरानी के गिरफ्तार कयो। कातिल इमरानी के गिरफ्तार कयो। एसएसपी सांगड़ के एसएसपी सांगड़ के एसएसपी सांगड़ के औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जुल्म फिर जुल्म है, बढ़ता है तो मिट जाता है। खून फिर खून है, गिरता है तो दम जाएगा। इंतहाई काबिल एहतराम जिम्मेदारान बरादरी खास खेली और मेरे सामने मौजूद मुजाहिरीन, पिछले दिनों सांगड़ के अंदर एक बहुत ही बड़ा जुल्म हुआ है, जिसमें सांगड़ बरादरी का मसला नहीं है, ये किसी एक ग्रोह का मसला नहीं है, बल्कि ये पूरी इंसानियत का मसला है। इंसानों को मारा गया है, शहीद किया गया है, उन्हें जख्मी किया गया है, औरतों के ऊपर गोलियां बरसाई गई हैं, उन्हें भी शहीद किया गया। आज जमात इस्लामी खास खेली बरादरी से इज़हार हमदर्दी के लिए और उनके इस एहतजाज में शिरकत के लिए, उनसे इज़हार यकजहती के लिए आज प्रेस क्लब के बाहर खास खेली बरादरी के साथ मौजूद है और हुकूमत सिंध से ये मुतालबा करते हैं कि ये जो खून हुआ है, ये जो जुल्म हुआ है, ये जो ज़्यादती हुई है, ये जो लोगों को शहीद किया गया है, इसकी एफआईआर दर्ज की जाए। न सिर्फ इसकी एफआईआर दर्ज की जाए, बल्कि उन लोगों को कि जो इस काम के अंदर मुलविस है, चाहे वो जाहिद हो या किसी भी गिरोह से ताल्लुक हो, उसका ताल्लुक किसी पार्टी से हो, उसका ताल्लुक किसी बरादरी से हो, उसके खिलाफ इक़दाम किए जाएं, उससे गिरफ्तार किया जाए। और यहाँ पर बताया जा रहा है, लोग नारे लगा रहे हैं कि सांगड़ का जो एसएसपी है वो इस काम के अंदर मुलविस है, वो कातिलों के पीछे खड़ा है। हम इस मुजाहरे के तवस्सुत से, खास के लिए बरादरी के लोगों के तवस्सुत से, पीपल्स पार्टी से कहते हैं, पुलिस की आला हकाम से कहते हैं और अरबाब इख्तियार से कहते हैं कि इस एसएसपी के खिलाफ भी कार्रवाई की जाए, इसे भी गिरफ्तार किया जाए, इसलिए कि उसके इक़दाम ये बात बता रहे हैं कि वो इस कत्ल के अंदर उन कातिलों के साथ उनके पीछे खड़ा हुआ है। लिहाजा उन्हें गिरफ्तार किया जाए, कातिलों को पकड़ा जाए और उनको कैफे किरदार तक पहुंचाया जाए। शहदादपुर वाक़े जे कातिलन खे शहदादपुर वाक़े जे कातिलन खे जाहिद इमरानी कातिल खे जाहिद इमरानी कातिल खे आज सिर्फ एक प्रेस क्लब के ऊपर मौजूद हैं, खास खेली बरादरी के साथ मौजूद है। आज आपको ये यकीन दिलाने के लिए आया हूँ कि अगर आपके इन कातिलों का मुकदमा दर्ज ना किया गया और इन्हें गिरफ्तार ना किया गया तो इंशाअल्लाह शहर कराची की हर सड़क के ऊपर इंशाअल्लाह आपके साथ मौजूद होंगे, आपका साथ देंगे। जहां जुल्म होगा उसके खिलाफ जमात पाकिस्तान खास के लिए जिले मलीर जे सदर साईं मोहम्मद ईसा खास के गुजारिश है तो अचन पाण ॻाल्हाई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको असांजो जेको एहतजाज इहे आहे, असांजी ख़ासि करी अज़ीज़ माइटनि खे बेगुनाह मारियो वियो आहे, क़त्ल कयो आहे। हीअ बेगरत ज़ाहिद उमरानी जे हवाले सां उन जेके ग़रीब मिसकीन माण्हू उन्हनि खे ज़मीन ते सीधियूं गोलियूं मारी हयूं वेयूं। लिहाज़ा इन्हनि खे गिरफ़्तार करे जेको एसएसपी आहे उनखे बि हितां हटाए वञे ऐं जेके बि कातिल आहिनि उन गिरफ़्तार करे पूरी सज़ा ॾिने। असां सुप्रीम कोर्ट जे जस्टिस सां इहो गुज़ारिश था करियूं त बराए महिरबानी करे इन कातिलनि गिरफ़्तार करे इन जी हक़ीक़ी इंक्वायरी कई वञे। अगरि इहो न कयो वियो असां सॼी सिंध ऐं सॼी कराची जे अंदरि तमामु जेके असांजा जेकी क़ौमूं गॾु थी करे एहतजाज कंदासीं ऐं जेसिताईं असांजा कातिल गिरफ़्तार नथा थियनि तेसिताईं असां सुख सां कोन वेंदासीं। असांजा इहे धरना स्ट्राइक जारी रहंदा। जाहिद कातिल इमरानी ते जाहिद कातिल इमरानी ते कातिल जाहिद इमरानी के गिरफ्तार कयो कातिल जाहिद इमरानी के गिरफ्तार कयो एसएसपी सांगड़ के मुअत्तल कयो एसएसपी सांगड़ के मुअत्तल कयो एसएसपी सांगड़ के मुअत्तल कयो। जेके पूरी सिंध में धरना थी रहिया आहिनि, जेके इन ख़िलाफ़ थी रहिया आहिनि, असां ख़ासि करे हितां जे तरफ़ां मलीर कराची डिवीज़न सभिनी जी हिमायत करियूं। इंशाअल्लाह उम्मीद
ॿुधाए त अलाह ताला असांजी मदद में महिरबानी। हाणे पाकिस्तान ख़ासि करे इताद कराची डिवीज़न जे अॻुवाण फारूक एजाज़ क़ासिम लाइ गुज़ारिश आहे त उहे अचनि पाण ॻाल्हायूं। असांजो जेको अॼु जो एहतजाज आहे सिर्फ़ु हिते न आहे, कराची जे अंदरि पूरी सिंध में आहे। ऐं उन जे लाइ जेको ज़ाहिद उमरानी घटिया हिकिड़ो कमु कयो आहे, पंहिंजी इंसानियत खे लॼायो आहे। ऐं असां परज़ोर मुतालबो कयूं था आई जी सिंध खां ऐं CM साहब खां त महिरबानी करे जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो थियो आहे ज़ाहिद उमरानी कंहिंसां राब्ते में आहे उन जी रिकॉर्डिंग कढाई वञे। ऐं जेको SHO ऐं SSP हुन सां शुरू खां मुलवज़ आहे, अञा ताईं उहो हटियो न आहे, उते मौजूदु आहे। ख़ासि कयली बिरादरी खे तॾहिं इंसाफ़ मिलंदो जॾहिं हिन SSP खे हटाए ऐं को सुठो ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वेंदो, तॾहिं ख़ासि कयली बिरादरी खे इंसाफ़ मिलंदो। महिरबानी। पाकिस्तान ख़ासि कयली इत्तेहाद जिंदाबाद, पाकिस्तान ख़ासि कयली इत्तेहाद जिंदाबाद, जिंदाबाद। अॼु जे हिन पुरअमन एहतजाज में जेकी बि बिरादरियूं असां सां गॾु सहकारी आहिनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हाणे आरपाणी बिरादरी कराची जे अॻुवाण गुल मोहम्मद आरपाणी सां गुज़ारिश आहे त उहो अची पाण ख़िताब कनि। हाफ़िज़ ज़ुएद मेमन साहब से गुज़ारिश है तो वो अजन पाण किताब कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो शहदादपुर में ख़ासि करे बिरादरी सां ज़ुल्म थियो आहे, यूनाइटेड यूथ मुलाज़िम बोर्ड जे तरफ़ां इन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत करियां थो। ऐं ख़ासि करे बिरादरी खे असांजो यकीन बि ॾियारियूं था त मेमनकोट जी पूरी यूथ, मेमनकोट जा मोहसिन, मेमनकोट जी पूरी क़ौम इन ते इन वाक़े ते पुरज़ोर मज़म्मत सां गॾोगॾु असां हर मोड़ ते अवां सां बीठल बि हूंदासीं ऐं जिथे जिथे असांजी ज़रूरत पई असां अवां सां बाक़ाइदा गॾु हूंदासीं, जिथे बि असांजी ज़रूरत पई। ऐं असां SSP सांगल जेको आहे उनखे मुअत्तल करण जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। ऐं जेकी बिलख़ुसूस जेको ज़ाहिद इमरानी जेको ज़ाहिद इमरानी खे ज़ाहिद इमरानी खे गिरफ़्तार कयो, कातिल ज़ाहिद इमरानी खे गिरफ़्तार कयो, कातिल ज़ाहिद इमरानी खे गिरफ़्तार कयो। ज़ाहिद इमरानी जंहिं नहते माण्हुनि खे शहीद कयो आहे, उन्हनि मथां गोलियूं बरसाऊं आहिनि औरतुनि मथां, ऐं बिलख़ुसूस चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पामाल कयो वियो आहे। औरतुनि जे मथां जेको गोलियूं हलायूं आहिनि इन खां वधीक शर्मनाक ॻाल्हि कोन्हे। हुकूमत वक़्त खां गुज़ारिश कंदुसि त इन वाक़े जो ज़ोर नोटिस वठे ऐं जल्द खां जल्द कातिल गिरफ़्तार करे। असां मेमन बिरादरी जे तरफ़ां बिलख़ुसूस मेमनकोट जी यूथ जे तरफ़ां तव्हांखे इहो यकीन था ॾियारियूं त असां हर फोरम ते तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी। कातिल ज़ाहिद उमरानी खे गिरफ़्तार कयो, SSP सांगल 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 खे गिरफ़्तार कयो, ज़ाहिद उमरानी खे गिरफ़्तार कयो, कातिल ज़ाहिद उमरानी खे गिरफ़्तार कयो। अॼु जे असांजे हिन एहतजाज में परे परे खां दोस्त यकजहती तौर ते आया आहिनि। अॼु असां पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं सानिया शहदादपुर जे जेको वाक़ियो थियो आहे उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ करे एहतजाज थी रहियो आहे। पूरे सिंध जे प्रेस क्लबनि ते असां पाकिस्तान ख़ासि करे इत्तेहाद जे तरफ़ां सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके असां सां यकजहती करे रहिया आहिनि, जेके उन्हनि मज़लूमनि सां यकजहती करे रहिया आहिनि, जेकी सांगड़ जे वाक़े ते असां सॼी बिरादरी सां गॾु आहिनि। ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हाणे आऊं सरी मोहिदान खां गडाप कोस्तान खां ऐं परे परे खां जेके दोस्त आया आहिनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हाणे आऊं सरी कोस्तान खां आयल अब्दुल मजीद ख़ासि करे सां गुज़ारिश थो कयां त उहे अचनि क़ौम से ख़िताब कनि। ज़ाहिद उमरानी खे गिरफ़्तार कयो। ख़ासि कयलनि जे ग़रीबनि जे मथां उहे पंहिंजे बनीअ में लाभारो करे रहिया हुआ। ग़रीब मिसकिन माण्हू हारी जिन जे मथां ज़ाहिद उमरानी ऐं शहदादपुर जो उते जो तहलके नाज़िम आहे ऐं पीपल्स पार्टी आहे। हीउ जेको थी रहियो आहे इन खे एसपीअ जी सरपरस्ती हुई और एसपीअ जे चवण ते त तोसां मां सपोर्ट कयां थो, तूं भले ख़ासि कयलनि खे तव्हां लॾाए छॾ। उन ग़रीब खे धमकी ॾिनी वई। पोइ
जेको सो पुलिस हुन जा हथियार खणी सरकारी हथियारनि ते उन सरकारी हथियारनि ते उन ग़रीबनि सां ज़ुल्म कयो, जंहिंमें 30 माण्हू ज़ख़्मी थी विया, जंहिंमें कुझु औरतूं कुझु मर्द 4 माण्हू तॾहिं ते शहीद थी विया। उनजो बैत असांखे अफ़सोस आहे। ज़ाहिद इमरानी खे गिरफ़्तार कयो, कातिल इमरानी खे गिरफ़्तार कयो, ज़ाहिद इमरानी खे गिरफ़्तार कयो, कातिल इमरानी खे गिरफ़्तार कयो। वरी उन्हनि तां पुलिस जेको सो रोडनि ते लाश रखी धरणा आया, पोइ बि उनखे गिरफ़्तार न कयो ज़ाहिद इमरानीअ खे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं चीफ जस्टिस खां त हिनखे सरपस्ती हासिल आहे उते जे जूणेजन जी और पीपल्स पार्टीअ जी। उहो पीपल्स पार्टीअ जे प्लेटफॉर्म ते बीठल आहे, इन जे लाइ असांजे ख़ासि केलियुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। सिंध पूरीअ में तव्हां ॾिसो त ख़ासि केली बिरादरी घणे में घणी आहे, पोइ बि उहे वोटर बि पीपल्स पार्टीअ जा आहिनि। छो आख़िरकार ख़ासि केलियुनि सां ज़ुल्म छो थी रहियो आहे? जेको सागर ज़िले में कॾहिं कंहिंखे आफराई भरायो थो वञे, कॾहिं कंहिंखे ज़ालिम इमरानीअ खे गिरफ़्तार कयो, ज़ालिम इमरानीअ खे गिरफ़्तार कयो, कातिल इमरानीअ खे गिरफ़्तार कयो। हाणे आओ पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद कराची डिवीज़न जे सदर रफ़ीक ख़ासि केली सां गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं प्रेस कनि। वाड़े ज़ाहिद वाह वींदे केॾां ज़मीन में लिखंदे या आसमान ते वींदे? इहा ख़ासकली क़ौम आहे, इहा ख़ासकली बिरादरी आहे। तूं किथे लिखंदे? असांजे इहा बहादुर क़ौम जे अॻियां तूं लिखे थो क़तल करे असांजे माण्हुनि खे, उन्हनि जो क़तल करे तूं लिखे थो? किथे लिखंदे? घणा ॾींहं लिखंदे? आख़िर कॾहिं न कॾहिं ईंदे न? इहा क़ौम तोखे कोन छॾींदी, इहा बिरादरी तोखे कोन छॾींदी। अदा तूं किथे लिखंदे? अॼु असां एहतजाज कयो, एहतजाज असांजो हलंदो रहंदो ऐं हमेशह हलंदो रहंदो जेसि ताईं तुंहिंजी गिरफ़्तारी न थी आहे, जेसि ताईं तोखे अंजाम ताईं न पुॼायो आहे, असां तोखे ॻोल्हींदा रहंदासीं। शहर शहर गलियूं गली ऐं हर जॻह ते तोखे ॻोल्हींदा रहंदासीं। इन खां अलावा मां इंतिज़ामिया सां, सिंध हुकूमत सां, IG सिंध सां पुरज़ोर अपील थो करियां त कातिलनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं ख़ासकली बिरादरी सांगड़ जी ते उन ते रहम कयो वञे ऐं उनजो अदालो कयो वञे। ॿी सूरत में मां सॼे सोशल मीडिया, अवामी प्रेस क्लब ऐं सभिनीनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजी रैली में शिरकत कई, असांजो मान मथां कयो। शुक्रिया, थैंक यू। हाणे असां अॼु जे हिन एहतजाज में सरी थाना बुला खान खां ताल के सदर पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद मोहतरम इब्राहिम क़ासिम सां गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं एहतजाज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायत ई अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध में असांजी पंहिंजी पार्टी जी हुकूमत आहे, इन हूंदे बि असांजा जेके वोटर आहिनि उन्हनि सां सदाईं ज़ुल्म जारी आहे। हिते पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जा जेके बि असीं आहियूं, जा जेके बि असां सां गॾु आहिनि सपोर्ट में एहतजाज में, मेमण बिरादरी हुजे, अरफानी बिरादरी हुजे, जेके बि आहिनि, जमात इस्लामी हुजे, जा जेके बि आहिनि जेके सियासी पार्टियूं आहिनि, उन्हनि जी सभिनी असीं घुराईंदा आहियूं। हीउ सरासर हिकिड़ो ज़ुल्म आहे ख़ासि केली बिरादरी सां, हर हमेशह ईअं ई थींदो थो अचे। छो इहो आख़िर केसि ताईं थींदो? असां IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त जल्द जल्द SSP सांगड़ खे हटाए उन जाइ ते को ईमानदार ऑफिसर आणे ऐं उन जी अणधूरी जांच कराई वञे मामले जी त हीअ आख़िर क़तल छो थियो। माण्हू चवंदा बनीअ जो मसइलो आहे, ठीकु आहे, बनीअ जो मसइलो हूंदो त राज बिरादरियूं आहिनि, ॻोठनि राजनि, उन्हनि सां माण्हू वेही करे हल करे वेंदो आहे। पर दहशतगर्दनि वांगुरु इहा सिधी फायरिंग करे औरतुनि ते इहा जेका चादर ऐं चौदीवार जी तक़दुस पायमाल कयो वियो आहे। इन जे लाइ तमामु असांखे अफ़सोस थियो आहे, तमामु गहरो दिली दुख पहुतो आहे। अॼु वरी बि अॼु असां अवामी प्रेस क्लब मलिक जे अॻियां बि हीउ एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। हीउ एहतजाज सिर्फ़ु हिते न आहे, पर सिंध जे कुंड कुर्चनि में एहतजाज थींदो। सिंध जा रस्ता रोड बंदि कंदासीं जेसि ताईं ज़ुल्म ख़ासि केली बिरादरी सां हलंदो रहंदो। चुप न वेहंदासीं, जिते हुजूं पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां विढ़ंदासीं। असां सां सिधा सुठा माण्हू, सुठा दोस्त गॾु आहिनि, जमात इस्लामी जा, पीपल्स पार्टी जा, हिते असांजा पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जा वर्कर जिन जी शामिलियत कई
रैली में असां आया उनकी महिरबानी। जायद उमरानी खे पाणी बिरादरी कराची अगवान गुलमाम तार भाई से गुजारिश है तो अचन जायद उमरानी की सूरत में असां सिंध जे मज़लूम जेके बि कबीला निका आहिनि उन्हनि सभिनी जो जेको एकली ऐं बदीअ जो जेको सबूत आहे जेके अॼु असां मज़लूम दहशतगर्दियुनि जे ख़िलाफ़ु जेके दहशतगर्दी कार्रवाई करे बेगुनाह नीचे ज़मीननि में माण्हुनि खे मारियो वियो आहे शहीद कयो वियो आहे उनजी पुरतौर मुहबत था कयूं ऐं असां ख़ासि करे पाणी बिरादरी ख़ासि करे ऐं सिंध सॼे जा मज़लूम जेके बि कबीला निका आहिनि जिन सां बि नाजाती जेके थी आहे असां हिन प्लेटफॉर्म ते कॾहिं बि कंहिंखे बि बख़्श न कंदासीं बिल्कुलु पंहिंजी जदोजहद जारी कंदासीं। इन जे लाइ असां हीउ सॼो मेड़ाको पुरतौर अपील CM सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं उनखां IG सिंध उनखां पुरतौर इहा गुज़ारिश था इनखे करियूं त बाक़ाइदे हिन जी जुडिशल इंक्वायरी इनखे कराई थी वञे ऐं उन सां गॾोगॾु जेके बि हिन वाक़े में मलौस निका आहिनि उन्हनि खे गैफ़र किरदार ताईं पहुचाइण जे लाइ बाक़ाइदे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेसि ताईं उन्हनि जी गिरफ़्तारी पेश न थी आहे तेसि ताईं असांजी इहा जदोजहद जारी रहंदी। जायद उमरानी खे गिरफ्तार कयो, जायद उमरानी खे गिरफ्तार कयो, SSP सांगड़ खे मुअत्तल कयो, SSP सांगड़ खे मुअत्तल कयो, SSP सांगड़ खे मुअत्तल कयो। दोस्तों असां वरी पुरज़ोर इनखे या गुज़ारिश था इनखे करियूं या अपील था इनखे कयूं जेके बि माना इनखे असांजा जेके आकादूर जेके बि निका आहिनि बाक़ाइदे उन जे तरफ़ां हिकिड़ी जुडिशल इंक्वायरी इनखे कमेटी ठाही थी वञे ऐं इंक्वायरी करे इन्हनि खे बाक़ाइदा जेके गिरफ़्तार कयो। साथियों ऐं दोस्तों असां शुक्रगुज़ार आहियूं सभिनी दोस्तनि हमदर्दनि मुख़्तलिफ़ बिरादरीनि सां जेके असां सां अॼु यकजहती तौर हिन एहतिजाज में गॾु थिया आहिनि। अॼु हीउ एहतिजाज पूरी सिंध में थी रहियो आहे। अॼु मज़लूमनि सां यकजहती तौर सभु गॾु आहियूं। सांगड़ शहदादपुर में जेको वाक़ियो थियो आहे कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ करे पूरी सिंध जे प्रेस क्लबनि ते अॼु एहतिजाज थी रहिया आहिनि। असां वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस हाई कोर्ट IG सिंध सां मुतालबो था कयूं त पुरअमन बिरादरी ख़ासि करे बिरादरी सां इंसाफ़ कयो, मज़लूमनि सां इंसाफ़ कयो। वाक़िया शहदादपुर सांगड़ जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं मज़लूमनि सां इंसाफ़ कयो ऐं गैर जानबदाराना तौर जांच कमेटी ठाहियूं वञनि, मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके बि दोस्त हिन पुरअमन एहतिजाज में गॾु थिया आहिनि। वॾी महिरबानी दोस्तनि जी। असां पंहिंजे हिन प्रोग्राम खे हिन एहतिजाज खे हाणे पुरअमन तरीक़े सां पंहिंजी पुॼाणी ते पहुचायूं था। वॾी महिरबानी दोस्तनि जी। शुक्रगुज़ार आहियूं सभिनी दोस्तनि जा।